नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद में ख़बर ॾींदा हलूं त कुछ अरसो पहिरीं लाड़काणे में मासूम साइमा जरवार के मुबीना जिनसी ज़्यादती करण बाद क़त्ल कयो वियो, जंहिंजे ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त हाफ़िज़ टंडो जान मोहम्मद ते जरवार बिरादरी जे अॻुवाण जो एहतजाज, जंहिंमें हुसैन बख्श, वली बजीर, दिलदार जरवार, हैदर जरवार जी अॻुवाणी में शहर में पुरअमन एहतजाज पिणु कयो वियो, जंहिंमें हुसैन बख्श जरवार जिन चयो त पाकिस्तान में नियाणियुनि सां हर हंधि जिनसी ज़्यादती जा वाक़िया पेश अचनि पिया। असां पाकिस्तान जी अदालत ऐं वज़ीर आज़म खां मुतालबो करियूं था त अहिड़नि ज़ालिमनि खे फांसी जी सज़ा ॾिनी वञे ऐं साइमा सां इंसाफ़ जी अपील करियूं था। साइमा जे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे। लालकाणे जी साइमा जरवार है, ये लालकाणे जी न आहे, पूरे पाकिस्तान जी न्याणी है, जैसे ज़्यादती थी है, जंहिंजा कातिल सरेआम जेको है विक्ट्री जा निशान ॾेखारे ललकारनि पिया। अॼु जेको है साइमा जरवार सां ही वाक़ो पेश आयो है। सुभाणे ॿिए कंहिं न्याणी सां वाक़ो सिंध में किथे थी सघे थो, पेश अची सघे थो। उन लाइ असांजी SP जेको आहे लालकाणो ऐं वज़ीर आला सिंध ऐं पंहिंजे गवर्नर ऑफ सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो मुतालबो है त हिन केस जो फौरी तौर ते नोटिस वठे पाण मुराद जेके आज़ाद घुमनि पिया कातिल ख़ासि करे असांजे कोर्टनि हुननि जे कातिलनि खे ऐं आबिद शेख ऐं वकार मुगल खे छॾे ॾिनी, बाद बरी करे छॾियो। असीं मुतालबो था करियूं सिंध हाई कोर्ट जे जस्टिस खे अली अहमद शेख साहब खे त हू फौरी नोटिस वठी वाक़े जो ऐं हिननि जे केस में जेका हिननि खे घटी मिली आहे, ख़ुदि पुलिस शायदि वकार वई हूंदी, पुलिस पैसो वरितो हूंदो केस खे कमज़ोर करे। अहिड़नि कातिलनि खे जेके रेपिस्ट आहिनि इन्हनि खे जे छूट मिलती रहंदी त ये वाक़ई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।